अवल अल्लाह अलीम आला आलम जो धनी कादिर पंजी कुदरत से कायम आहे कदीम वाली वाहिद वहदहू राज़िक रब रहीम सो सारा सचो धनी चई हमद हकीम करे पाण करीम जोड़ू जोड़ जहान जूं। लाड़काणे जे हिक प्रोग्राम सूफिया कराम जो पैगाम इंसानियत में मोहम्मद दाऊद मेमण जी मुलाकात भिटधणीअ जे पागारे सजादा नशीन सैयद वक़ार हुसैन शाह लतीफ़ी जन सां थी, जंहिंमें शाह लतीफ़ जे पैगाम खे नए नसुल ताईं कीअं पहुचाइजे त जीअं इंसान ज़ात जी भलाई थी पवे, इन हवाले सां ॻाल्हि ॿोल थी। उन वक़्तु मोहम्मद दाऊद मेमण खे मौलाए कायनात जो इहो कौल याद आयो त ॿार हिक अहिड़ी ज़रखेज़ ज़मीन आहे जंहिंमें जेको बि फ़सुल पोखबो उहो जल्दी तयारु थींदो। कुझु वक़्त खां पोइ मोहम्मद दाऊद मेमण ॿारनि में पैगाम लतीफ़ ते कमु करण जे लाइ प्रोपोज़ल खणी भिटाई सरकार जे सजादा नशीन सैयद वक़ार हुसैन लतीफ़ीअ जी ख़िदमत में हाज़िर थियो। पाण संदन कम खे ॾिसी ॾाढा सराहा थिया ऐं दुआ कंदे फरमायाऊं त मोहम्मद दाऊद तव्हां वञी स्कूल जे शागिर्दनि में लतीफ़ शुनासीअ ते कमु करियो। भिटाई सरकार जी निगाहे करम असां जूं दुआऊं ऐं हर क़िस्म जो ताउन तव्हां सां गॾु आहे। पोइ अल्लाह खे संभाले हुन स्कूलनि में कमु शुरू कयो। सभ खां पहिरियां हिकु तारुफ़ी किताबचो असांजो भिटाईअ जे नाले सां छपराए ॿारनि में तक़सीम कयो वियो, जंहिंमें सरकार लतीफ़ जो तारुफ़ ऐं कुझु बैतनि जूं तशरीहूं शामिल हुयूं ऐं ॿारनि में असांजो भिटाई छपियल पेनियूं विरहायूं वयूं। 15 ॾींहनि जे वक़फ़े खां पोइ हिकु प्रोग्राम गवर्नमेंट बॉयज़ हायर सेकेंडरी स्कूल बाकराणीअ में मुनक़िद कयो वियो, जिते शागिर्दनि खे अॻ में ॾिनल किताबचे मां सवालनामे ज़रिए रिटन टेस्ट वरिती वई, जेका स्कूल जे उस्ताद साहिबान जी निगरानीअ में वरिती वई ऐं अॻ में जोड़ियल कमेटीअ खां पेपर चेक कराए रिज़ल्ट तयारु कयो वियो। गवर्नमेंट बॉयज़ हायर सेकेंडरी स्कूल बाकराणीअ जो निगरान उस्ताद इमदाद अली अब्बासीअ खे मुक़ररु कयो वियो। प्रोग्राम जी शुरूआत तिलावत कलाम पाक सां स्कूल जे शागिर्द आकाश अहमद उन्नड़ कई। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम कुल हुवल्लाहु अहद अल्लाहुस समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद सदक़ल्लाहुल अज़ीम। तंहिंखां बाद प्रोग्राम ऑर्गेनाइज़र मोहम्मद दाऊद मेमण आयल महिमाननि खे लतीफ़ी वेस पाराया, जिन में सदारती मेहमान यासीन मशोरी सदर प्रेस क्लब बाकराणी, मेहमान ख़ास निसार अहमद शेख अदीब ऐं सहाफ़ी, एजाज़ी मेहमान अब्दुल हफीज़ मंगी रिपोर्टर कोशिश अखबार, एजाज़ी मेहमान आसिफ अली तुन्यो रिपोर्टर सिंध टीवी, मोहतरम गदा हुसैन कल्होड़ो प्रिंसिपल गवर्नमेंट बॉयज़ हायर सेकेंडरी स्कूल बाकराणी। आजियाणो पेश कंदे प्रिंसिपल गदा हुसैन कल्होड़ो चयो त असां तमामु घणा निहायत शुक्रगुज़ार आहियूं साईंनि जा, ख़ासि करे लतीफ़ फाउंडेशन वारनि जा, जिन पंहिंजो क़ीमती वक़्तु कढियो असांजे स्कूल खे मुंतख़िब कयनि त लतीफ़ ते को मवाद ॾिनो वञे ॿारनि खे, त
असां वटि इहा बुनियादी कमी महसूस कई थी वञे त लतीफ़ जेको दुनिया जो अज़ीम, न सिंध जो न पर दुनिया जो अज़ीम शाइर आहे, उन ते असांजे जेके निसाबनि में मवाद आहे उन में न जे बराबरि आहे। ऐं साईंनि खे जसा साईंनि जा शुक्रगुज़ार आहियूं जो लतीफ़ जी ज़िंदगीअ ते, लतीफ़ ते असांखे मवाद ॾिननि, असां ॿारनि खे तयारु कयोसीं, ॿारनि उन मवाद खे पढ़ियो ऐं उन खां पोइ जेको आहे सो ज़रूरु जिन ॿारनि जी रिज़ल्ट जो ॾिठी वञे त 100 मां 100 मार्कूं विखण लाइ 10 करण हुया सवाल, ॿारनि मां छोकिरनि ईअं कयो आहे त ॿारनि जा 12 सवाल करे आया आहिनि। माना छोकिरनि लगाव सां उन शइ खे पढ़ियो आहे। साईंनि जी तमामु घणी महिरबानी आहे असां ते। इन खां बाद प्रोग्राम ऑर्गेनाइज़र मोहम्मद दाऊद मेमण असांजो भिटाई प्रोग्राम जो तारुफ़ पेश कयो। असल में असांजे हिन प्रोग्राम जो जेको मक़सदु आहे, असां जे मुआशिरे में जेका एहसास महरूमी ऐं दहशतगर्दी जो अंसर शामिल थी वियो आहे, उनखे असां फेस करण जे लाइ इन्हनि सूफ़िया कराम जे इख़्लाक़ियात जे फ़लसफ़े खे पंहिंजे पाण में मुरविज कयूं। हिन प्रोग्राम खे असां तमामु घणो अॻिते वधाए हलंदासीं। उन में ईअं आहे त ही जेके टॉप 10 जा छोकिरा असां वटि पास थिया आहिनि, इन्हनि जो कॉम्पिटिशन वरी तालके लेवल ते असां कराईंदासीं मुख़्तलिफ़ स्कूलनि सां। उतां जेके टॉप 10 में शागिर्द ईंदा उहे वरी डिस्ट्रिक्ट लेवल ते कॉम्पिटिशन कंदा। डिस्ट्रिक्ट लेवल खां पोइ जेके टॉप 10 शागिर्द हूंदा उहे डिवीज़न लेवल ते कॉम्पिटिशन कंदा। आख़िर में असां हिन प्रोग्राम जे थ्रू सूबाई लेवल ते हिकिड़ो प्रोग्राम कराईंदासीं कॉम्पिटिशन जो, शाह लतीफ़ क्विज़ कॉम्पिटिशन, जंहिंमें 3 पोज़ीशन वारनि शागिर्दनि खे असां स्कॉलरशिप बि ॾींदासीं ऐं इन खां अलावा कुझु इनामात बि ॾींदासीं। इन खां बाद स्कूल जे शागिर्द मुज़म्मिल अली भिटाई सरकार बाबति ॻाल्हायो। जनाब सदर, असां सिंध वारा ॾाढा भाग वारा आहियूं जंहिं सुवारी धरती ते शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जहिड़े बाकमाल शख़्सियत जनम वरितो। इन सूफ़ी बुज़ुर्ग जी जेतिरी तारीफ़ कजे ओतिरी घटि आहे। शाह साहब अमन जो अलमबरदार शाइर हुयो जे पंहिंजी शाइरीअ ज़रिए समूरे आलम खे प्यार, मोहबत ऐं अमन जो पैगाम ॾिनो। जनाब सदर, हिन बाकमाल सूफ़ी शाइर जो रिसालो अनमोल मोतियुनि सां भरपूर आहे। बेतमा मोहबत ऐं अमन जी हुबकार ईंदी। संदसि बेतनि जे मजमूए खे शाह जे रिसाले जे नाले सां छपायो वियो आहे, जंहिंमें 30 सुर आहिनि। हर हिकु सुर पंहिंजी जॻह ते हिकु तमामु घणी अहमियत ऐं माना रखे थो। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई शाइर हुअण सां गॾु हिकु मौसीक़ार पिणु हुयो। जनाब सदर, पाण हुन वक़्त जे मौसीक़ीअ में केतिरियूं ई तब्दीलियूं आणे उनखे सादो बणायाऊं ऐं तंबूरे नाले हिकु मौसीक़ीअ जो साज़ बि ईजाद कयाऊं। अॼु ताईं समूरी सिंध में मशहूरु आहे। इन खां बाद स्कूल जे शागिर्द हसनैन हैदर शाह लतीफ़ बाबति चयो त जनाब सदर, जीअं त सिंध ते हमेशा उहो इज़ार हासिल रहियो आहे त सिंध जे कुख मां हमेशा शाइरनि, सूफ़ी शाइरनि, आलमनि ऐं बुज़ुर्गनि जनम वरितो आहे, जिन पंहिंजो वजूद विसारे हिन सभई धरतीअ जी सींध संवारी आहे। उन्हनि मां हिकु नालो शाह लतीफ़ भिटाई जो बि आहे, जेको सिंध जे तारीख़ी शहर हाला हवेलीअ में 1102 हिजरी में पैदा थियो। जनाब सदर, लाकिन लतीफ़ सिंध न बल्कि पूरी दुनिया जो सूफ़ी शाइर हुयो। हुन में को शक न आहे त शाह लतीफ़ भिटाई जे सूफ़ियत वारे खज़ाने मां असां भरपूर फ़ाइदो हासिल कयूं। पाण ई पंहिंजे बेदनि में फरमाईंदे चया आहियूं त जेतो बेत भाया से सभु आया तूं आहे। उन लाइ असां सभिनी खे घुर्जे त उन खज़ाने मां भरपूर फ़ाइदो हासिल करे हिन अवाम खे शाह लतीफ़ भिटाई जे पैगाम खे अॻिते वधायूं। तंहिंखां बाद असांजो भिटाई टेस्ट पास कंदड़ शागिर्दनि में सर्टिफिकेट विराया विया। सिंध जो लतीफ़ भला जिए लतीफ़ हक जिए लतीफ़ मुझो जिए लतीफ़
तंहिंखां बाद प्रोग्राम जे महिमान ख़ासि मोहतरम यासीन मशोरीअ चयो त शाह लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह खे जेकॾहिं असां हुनखे पढ़ंदासीं त अॼु जे दौर मां असांखे इहो सबक़ हासिल मिलंदो, इंसानियत जो सबक़ हासिल करे असां हिक ॿिए जा मददगार बणिजूं, हिक ॿिए जा सहूलियतकार बणिजूं, हिक ॿिए जे ॾुखनि जे दर्दनि जो दरमान बणिजी सघूं। शाह लतीफ़ भिटाई खे सम्झणु एॾो ॾुखियो आहे जो इंतिहाई, वरी जॾहिं तव्हां हुनखे सम्झणु शुरू कयो त पोइ एतिरो आसान आहे जो यानी का हुन में मुश्किलात ई न आहे। यानी हिकिड़े शेर जे पुठियां तव्हांखे हिकिड़ी हक़ीक़त नज़र ईंदी, हिकिड़ो मंज़र नज़र ईंदो। जीअं शाहसाई जो हिकिड़ो शेर आहे त कंधीअ झलियो कां आशिक उबो आहूं करे, तो कीअं बोड़ी सोणी बेली मुंहिंजी बां, दरिया तोते दां ॾींदुसि ॾींहं क़याम जे। प्रोग्राम जे आख़िर में आयल महिमाननि, उस्तादनि ऐं शागिर्दनि खे रिफ्रेशमेंट सां गॾु बोतलूं ऐं जूस पेश कया विया।